मोहम्मद हुसैन सिंधी साहब जे लाइ ज़बरदस्त ताड़ी। नौजवानों के गुजारिश है मेहरबानी करे ता वेही रहो, जगह जाम पई आ, इज्जत एहतराम सा नज़म और ज़ब्त सा वेही रहो, जता शाल जियो ऐं जियो ता जाड़ू करो। ता जो मेहरबानी थींदियूं वडा वड ता जे लाइ हाज़िर ख़िदमत आहिनि स्टेज ते मोहम्मद हुसैन सिंधी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां पहिरीं आउं पंहिंजो तारफ़ कराईंदुसि। मुंहिंजो नालो मोहम्मद हुसैन नोड़ी मिठी शहर खां आयो आहियां ऐं एॾो वॾो खां सुगड़ कोन आहियां, जेतिरो मूंखे यादि आहे ओतिरो मां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि। ऐं हिते आउं शाह हुसैन शाह पचमाई जे इसरार ते आयो आहियां ऐं हाणे अव्हांखे पहिरियां पहिरीं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सारा ॿुधाईंदुसि जेका अली बख्श दौरत जी लिखियलु आहे। बिस्मिल्लाह कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चयो कंहिं तार तीरनि जा तिखा वेंदे तके मटियो, चयो कंहिं तार तीरनि जा तिखा वेंदे तके मटियो, वठी पैगाम पैगुंबर चयो माण्हू पके मटियो, नकी साहो सुहाओ थियो सबबु तंहिंजो सुणायूं छा, नकी साहो सुहाओ थियो सबबु तंहिंजो सुणायूं छा, चयो कंहिं ढट धणी ढोलियो ढकीअ में बो ढके मटियो, चयो कंहिं तार तीरनि जा तिखा वेंदे तके मटियो, वठी पैगाम पैगुंबर चयो माण्हू पके मटियो, चयो कंहिं जवान ॿियो कढो अॻियां जिबरील जोड़े में, चयो कंहिं जवान ॿियो कढो अॻियां जिबरील जोड़े में, सवारी छीअ सैयद जी सिधियूं वागूं छिके मटियो, चयो कंहिं तार तीरनि जा तिखा वेंदे तके मटियो, वठी पैगाम पैगुंबर चयो माण्हू पके मटियो, चयो कंहिं देस सारे जो दिलासो दिल रुबा आयो, चयो कंहिं देस सारे जो दिलासो दिल रुबा आयो, मिठो दिलदार दिलबर दर मथां दुश्मन धके मटियो, चयो कंहिं तार तीरनि जा तिखा वेंदे तके मटियो, वठी पैगाम पैगुंबर चयो माण्हू पके मटियो। आख़िरी में सना में अली बख्श दौर से चए थो चयो कंहिं ॾे ख़बर डोर त सुञाणी ॾे ॾियो कहिड़ो, चयो कंहिं ॾे ख़बर डोर त सुञाणी ॾे ॾियो कहिड़ो, चयो मेराज तां मोटी नबी मदनी मके मटियो, चयो कंहिं तार तीरनि जा तिखा वेंदे तके मटियो, वठी पैगाम पैगुंबर चयो माण्हू पके मटियो। हाणे अवांखे मौली हाजी अहमद मलायो गज़ल ॿुधाईंदुसि त उतर खुण खां खिवी खाहोड़ त खिवणनि खे लाया के, उतर खुण खां खिवी खाहोड़ त खिवणनि खे लाया के, अखियुनि नारो ॿधो अॼु पुण अबाणा यादि आया के, पयूं पोठा पलोटनि में लसियूं मौजूद लोटनि में, पयूं पोठा पलोटनि में लसियूं मौजूद लोटनि में, अबाणा अॼु अलोटनि में धनारनि धम धमाया के, उतर खुण खां खिवी खाहोड़ त खिवणनि खे लाया के, अखियुनि नारो ॿधो अॼु पुण अबाणा यादि आया के, संभारियूं सांग सेणनि जा भला थिया भाग भेणनि जा, संभारियूं सांग सेणनि जा भला थिया भाग भेणनि जा, निमाणी नार नेणनि जा टिमाड़िनि तां टिमाया के, उतर खुण खां खिवी खाहोड़ त खिवणनि खे लाया के, अखियुनि नारो ॿधो अॼु पुण अबाणा यादि आया के, न वठंदड़ मीर तुंहिंजी मत सचो सुभान रखंदमि सच, न वठंदड़ मीर तुंहिंजी मत सचो सुभान रखंदमि सच, पवारनि साण परंदिम पतो उमर जा कम अजाया के, उतर खुण खां खिवी खाहोड़ त खिवणनि खे लाया के, अखियुनि नारो ॿधो अॼु पुण अबाणा यादि आया के, उमर तुंहिंजो फिटे अॾियो अथई छो मुंहुं गगर गॾियो, उमर तुंहिंजो फिटे अॾियो अथई छो मुंहुं गगर गॾियो, खथेड़िन खूह अचनि छॾियो कहारनि पर कंभाया के, उतर खुण खां खिवी खाहोड़ त खिवणनि खे लाया के, अखियुनि नारो ॿधो अॼु पुण अबाणा यादि आया के। आख़िरी में सना में मौली हाजी अहमद मला चए थो असीं जिन जे गुणनि ॻोल्हा मिलाया मोए बसे मोला, असीं जिन जे गुणनि ॻोल्हा मिलाया मोए बसे मोला, लथा आमंद अखियुनि ओला अर्ज़ आगे अघाया के, उतर खुण खां खिवी खाहोड़ त खिवणनि खे लाया के। इनखे वरी अली बख्श दौर से जवाब ॾिनो धनारनि धम चकर दर दर धचा ॿारियां धारों के, धनारनि धम चकर दर दर धचा ॿारियां धारों के, करे घोड़ा गंगर गरगर रुनियूं रतज़ार ज़ारों के, धनारनि धम चकर दर दर ज़बरदस्त ताड़ी थी वञे मोहम्मद हुसैन सिंधी जे लाइ ज़बरदस्त ताड़ी, महिरबानी। उमर उठते झले उछले कई तो बंद भिले बंगले, उमर उठते झले उछले कई तो बंद भिले बंगले, हिते जीअड़ो जले विजले हुते पल पल पचारों के, धनारनि धम चकर दर दर धचा ॿारियां धारों के, करे घोड़ा गंगर घर घर रुनियूं रतज़ार ज़ारों के, उमर बंद पार बारुनि ते विधी तो मार मारुनि ते, उमर बंद पार बारुनि ते विधी तो मार मारुनि ते, टिमाया नार नारुनि ते कंदे नेड़नि निहारूं के, धनारनि धम चकर दर दर धचा ॿारियां
आराम धारों के ठठोग कौन मुंह सदमू बदन जी बेकमू न कमू ठठोग कौन मुंह सदमू बदन जी बेकमू न कमू पढ़ियो खत्मू उमर ॾेयो चंगारों के धनारन धम ज़बरदस्तारी। आराम धारों के करे घोड़ा गंगर घर घर रुनियो रतजार जारों के आखिरी मसरा में डोर थी तो कदे डोर थ दिसा यक सा पवारन के पसा पक सा कदे डोर थ दिसा यक सा पवारन के पसा पक सा वनी पंजे वसा कसा मिली लाया मयारों के धनारन धम चकर दर दर धजा बाराम धारों के करे घोड़ा गंगर घर घर रुनियो रतजार जारों के वाह साईं बाबा ज़बरदस्तारी थी वञे साईं जुड़ियल शाह वरी अली बख्श डोर थे त उमर जी तात ताड़न में तवारन जी तड़ो तड़ थी सावणी मुद्दे ते अली बख्श डोर ते गज़ल लिखियो त उमर जी तात ताड़न में तवारन जी तड़ो तड़ थी ककर कारू कतारन में करे बीठा कड़ो कड़ थी ककर काराण कनकारा वसन में साण वसकारा ककर काराण कनकारा वसन में साण वसकारा कुंडियो कन हाण कुडकारा दड़न भेड़ियों दड़ो तड़ थी उमर जी तात ताड़न में तवारन जी तड़ो तड़ थी ककर कारू कतारन में करे बीठा कड़ो करती पुसी पटप्या मथे पुसियूं चसी देही चरण चुसियूं पुसी पटप्या मथे पुसियूं चसी देही चरण चुसियूं गसन चढ़दे न से कुसियूं वनन टारियूं तड़ो तड़ती उमर अज तात ताड़न में तवारन जी तड़ो तड़ती ककर कारू कतारन में करे बीठा कड़ो करती उमर जा मेल उठते तू हले धाड़ो हले हणी धाड़ो हले चई हो उमर जा मेल उठते तू हणी धाड़ो हले चई हूं बुद्धि लकता लंघी दे मुंह तरेलन में रड़ो रड़ थी उमर अज तात ताड़न में तवारन जी तड़ो तड़ थी ककर कारू कतारन में करे बीठा कड़ो कर थी ठकारो ही संदम थरिया अथम दी बंद जा भरिया ठकारो ही संदम थरिया अथम दी बंद जा भरिया मिले मोकल त मन घुरिया दिसा खिड़न अड़ो अड़ थी उमर अज तात ताड़न में तवारन जी तड़ो तड़ थी ककर कारू कतारन में करे बीठा कड़ो कर थी ही न गजल ठाइंदे अली बख्श डोर त कुछ दिन का वफात करियो उन हाने ने गजल ते मुंह कम कयो ने आखिरी मिसरा मुंह ठाई तो वठा मारो न वरी मेड़ा थिया तो थम मथे थियड़ा वठा मारो वरी मेड़ा थिया तो थम मथे थियड़ा डिठम डोर ते दुखिया दियड़ा जोटे जोड़ा जड़ो जड़ थी उमर अज तात ताड़न में तवारन जी तड़ो तड़ थी ककर कारू कतारन में करे बीठा कड़ो कर थी अन अली बख्श डोर ते आंबे को गुजार बुधाई तो उभो आहे अलाए जे छो अखिन जो ठार थी सम उभो आहे अलाए जे छो अखिन जो ठार थी सामू करे तो हान शायद का कौन जी कार थी सामू जरे मन थी थिए जोरी विजय जंजीर जालिम तो जरे मन थी थिए जोरी विजय जंजीर जालिम तो छंदे छालाए छोड़े तो मथे जा वार थी सामू उभो आहे अलाए जे छो अखिन जो ठार थी सामू कजलकारीन में को जाना विजय तो कान कड़काए कजलकारीन में को जाना विजय तो कान कड़काए हणे तो दम अंदर धक बई दो नाली दार थी सामू उभो आहे अलाए जे छो अखिन जो ठार थी सामू करे तो हान शायद का कौन जी कार थी सामू कुंडन कंड मोड़ डे कुंड डे कुमेरी कान के छोड़े कुंडन कंड मोड़ डे कुंड डे कुमेरी कान के छोड़ा कयापो हर तरफ हान्या हिए जे हार थी सामू उभो आहे अलाए जे छो अखिन जो ठार थी सामू करे तो हान शायद का कौन जी कार थी सामू नकी जानी जियारी थो नको महबूब मारी थो नकी जानी जियारी थो नको महबूब मारी थो नको गदियार घारी थो घड़ी गुलजार थी सामू उभो आहे अलाए जे छो अखिन जो ठार थी सामू करे थो हान शायद का कौन जी कार थी सामू आखिरी मिसरा में अली डोर ते तो दिसण का दूर डोर से चए दुखन जा दे न डोरा पा दिसण का दूर डोर से चए दुखन जा दे न डोरा पा अची दे रूबरू राणा दमर दहतार थी सामू उभो आहे अलाए जे छो अखिन जो ठार थी सामू करे थो हान शायद का कौन जी कार थी सामू वरी अवा के हाने कोशिश कंदु त मौली हाजी अहमद मला जो गजल बुधाई थी वनी थी वाह वाह अली बख्श डोर ते अहमद मला एकड़ो बेहतरीन गजल लिखियो के मुशायरे ते लिखे थी वनी थी मिठा महबूब मुंह वट तू कदे मेहमान थी वनी थी वनी थी मिठा महबूब मुंह वट तू कदे मेहमान थी वनी थी कपे ही कंद कदमन ता कंदुस कुर्बान थी वनी थी मिठा महबूब मुंह वट तू कदे मेहमान थी वनी थी कपे ही कंद कदमन ता कंदुस कुर्बान थी वनी मोहम्मद हुसैन जे लाइ गोरो पयूं घुरजन महिरबानियूं
शायर चतु तो बदन फोड़ाए में पंगा दूर कागज खड़ी गंगा बदन फोड़ाए में पंगा दूर कागज खड़ी गंगा बुधाए जी बांगा में बांगा चतु चे जान थी वने थी मिठा में बूग मूट तू कदे मेहमान थी वने थी कपे ई कंद कदमन ता कंद कुर्बान थी वने थी परिंदा शायर चतु परिंदा है जी शायर चतु परिंदा है जी परेशानी पसाए जी पाक पेशानी परिंदा है जी परेशानी पसाए जी पाक पेशानी जुदाइयों छड़ जिए जानी जिस्म में जान थी वने थी मिठा में बूग मूट तू कदे मेहमान थी वने थी कपे ई कंद कदमन ता कंद कुर्बान थी वने थी शायर चतु तू आई गुलजार गुलबन जो अची तावीज़ थीतन जो तू आई गुलजार गुलबन जो अची तावीज़ थीतन जो मथे मोड़ बियो मन जो मड़ियो मरजान थी वञ थी मिठा में मेहमान थी वञ मेहरबानी लगे ताड़ी ता कंदुस कुर्बान थी वञ थी न तो जड़ो जियो जानी खुदा तोखे ॾिनी खानी न तो जड़ो जियो जानी खुदा तोखे ॾिनी खानी अखियुनि में ये कजल कानी कुखियुनि में कान थी वञ थी मिठा में भूग मूं वटि तूं कॾहिं महिमान थी वञ थी कपे ही कंद कदमन ता कंदुस कुर्बान थी वञ थी आख़िर मिसरा में जो मामूली अजमन जज़ब चयो अहमद कॾहिं ईंदे चई जेॾी दम ॾींदे चयो अहमद कॾहिं ईंदे चई जेॾी दम ॾींदे भला जे बेसबर थींदे तब ताबान थी वञ थी मिठा महबूब मूं वटि तूं कॾहिं महिमान थी वञ थी कपे ही कंद कदमन ता कंदुस कुर्बान थी वञ थी हाणे आख़िरी गज़ल अव्हांखे मौली साहब जो ॿुधाईंदुसि त असां खां पोइ बि आलम में अपर आधार पिया ईंदा असां खां पोइ बि आलम में अपर आधार पिया ईंदा इन ई मेखान में मखमूर मल मुख्तियार पिया ईंदा कंदा के दौर दुनिया में करेंदा दीन ते दाएं कंदा के दौर दुनिया में करेंदा दीन ते दाएं इन परसे खसे साहिब सवे सालार पिया ईंदा असां खां पोइ बि आलम में अपर आधार पिया ईंदा इन ई मेखान में मखमूर मल मुख्तियार पिया ईंदा मरी मसनंद छॾींदा हिकु जमी जा मोट ईंदा ॿिया मरी मसनंद छॾींदा हिकु जमी जा मोट ईंदा ॿिया के चढ़ंदा त तके तख़्ते मथे टकरार पिया ईंदा असां खां पोइ बि आलम में अपर आधार पिया ईंदा इन ई मेखान में मखमूर मल मुख्तियार पिया ईंदा असां बि हेठि हूंदासूं मथां हलंदा हज़ारे पिया असां बि हेठि हूंदासूं मथां हलंदा हज़ारे पिया बि पुछंदा न बिल्कुलु तो भर मां भार पिया ईंदा असां खां पोइ बि आलम में अपर आधार पिया ईंदा वलियूं पहिरीं पटन पवंदियूं वलर चरंदा वलारनि में वलियूं पहिरीं पटन पवंदियूं वलर चरंदा वलारनि में चढ़ियो घोड़नि मथे घोटिया घुमण गुलज़ार पिया ईंदा असां खां पोइ बि आलम में अपर आधार पिया ईंदा इन ई मेखान में मखमूर मल मुख्तियार पिया ईंदा आख़िरी मिसरा में आमद मुला चए थो त न आमद मोए खुटे आलम उतां ई उभरंदो रहंदो न आमद मोए खुटे आलम उतां ई उभरंदो रहंदो नखट पुठियां नखट अणकुट नज़र निर्वार पिया ईंदा असां खां पोइ बि आलम में अपर आधार पिया ईंदा इन ई मेखान में मखमूर मल मुख्तियार पिया ईंदा महिरबानी।